रमू तू इते किए हे होटल त डिड फुटे जो आ मोगो बदमाशी ते करे पुजियो डिड फुटे होटल छडियो आज का होटल है मुझो आहे तोखे खबर ना है हिन होटल ते जडे बे मां ईंदो आ हिक कप फ्री जी चाय पींदो आ वारो कर धूड़पति हिक कप चाय दे। अरे मोगा वो डिड फुटियो हुयो तोके फ्री में चाय ॾींदो हुयो मां रमू आया फ्री में चाय कंहिंखे कोन ॾींदो आया मुंहिंजे पैसा खणी आ पैसा छा जड़े पैसा मोगे कॾहिं कंहिंखे पैसा ॾिना ई कोन्हनि मांखे हिक चाह नथो ॾेवी। अरे मोगा गरेबान मत कढ तू मोगे बदमाश खे चंबो आयो आज तो जी खैर न मां कोन ॾींदो आहियां तोखां हल तूं मां वञा थो पंहिंजा माण्हू वठी थो अचां हाणे तोखे ख़बर लॻंदी त मोगे बदमाश जी बदमाशी कीअं थींदी आहे। हल हल वठी आ माण्हू ॾिसूं था त तुंहिंजा माण्हू छा कंदा मुंहिंजो ऐं हा मुंहिंजो चमो यादि रखजांइ ऐं ॿीहर मुंहिंजे होटल ते न ईंजांइ। मां पंहिंजा माण्हू वठी थो अचां हाणे तोखे पुट ख़बर पवंदी। यार होटल वारे सां मुंहिंजी मुंहुं मारी थी पई आहे उहो मूंसां विड़ियो आहे हल त प्लांट वठूंसि। अरे डेली डेली तू फटा कई खड़ो आ छा भला मां तुंहिंजा नौकरां तो गॾु हलां उन हाल तो मां हल ईअं न कर बेली मूंसां गॾु हल दोस्ती न विञाए। अरे हल तव्हांखे ॾियां लितर इन सची में मोगो बदमाश माण्हू वठी अचे मूंखे कुटको ॾियनि चङू बायूं भने सटनि पोइ ग्राहकनि खे मुंहुं कीअं ॾींदुसि कुर्सी ते कीअं वेंदुसि ऐं ग्राहकनि खां पैसा कीअं वठंदुसि। यार मीटर बिस्मिल्लाह मुगा काथे में महीनो थियो अथवा मिलियो नहीं यार मिल तो सही छो भला मुंहिंजो लॻो पिया परेशान खैर त छा थियो थी। होटल वारो रमू मूंसां विड़ियो आहे मुंहुं मारी थी आहे वॾी बेइज्जती कई अथसि मूंखे चाह नथो ॾेवे उनजी एतिरी मजाल हाल त प्लांट वठूंसि यार। मोगा तुंहिंजा रोज़ रोज़ फॾाइनि तूं मूंखे हितां वठी हलंदो आ पोइ उते विणांद माल पाण खिसकी भॼी वेंदो आ पर मां यार पकड़जी पवंदो आ मूंखे ईंदो आ कुटको यार मां न हलंदो साईं। तुंहिंजे घर हली आयो आहे जी हर कोई इज्जत कंदो आहे हूं बि त मां मोगो बदमाश आहियां। छाजो बदमाश आहे कोई बदमाश न आहे यार मोगे बदमाश सां गॾु हलंदे त फ़ाइदे में वेंदे हिते सुका टुकर खाईंदे हुते तोखे मानी खाराईंदो साईं। न मां कोन हलंदो साईं माना दोस्त भी गद्दार थी आ यार कोई नथो साथ देवे। रमू झेड़े में कुछ ना रहियो आ ईअं कर मूंखे धूड़पति हिक चाह जो कोप प्यार त मां तोखे पैसा ॾियां। अची वञ असूल वारी ॻाल्हि ते मूंखे लॻे थो दोस्तनि तुंहिंजो साथ न ॾिनो। यार उहा ॻाल्हि न आहे दरअसल मुमताज मोलाई जो प्रोग्राम लॻल आहे न रात उन प्रोग्राम ते हुया निंड में पिया आहिनि। हल हल तूं वे मां बेरो मोकिलाईंदो चा मोकिलाईंदो दूध पती। रमू कंहिंजो ऑर्डर आहे चा हिते रख मां पाण पींदुसि तूं वञ ग्राहकनि खे मुंहुं ॾे। हाँ इन्ही मौके जी त मां तलाश में हुयुसि मोगो अॼु मूंखे अकेलो हथ अची वियो आहे हिन चांहि में मोगे खे जमाल घोटो मिलाए ॾियां थो छा यादि कंदो घणे 20 आहे। मोगा तव्हां चांहि पीओ हिन चांहि जा पैसा मूंखे न ॾिजो छो करे अॼु पहिरियों ॾींहुं आहे न मुंहिंजे होटल जो। रमू त भलो माण्हू आहे हरू भरू मां इनखे तंग करां पियो दोस्तनि खे बि चवंदुमि त रमू होटल खोलियो आहे चांहि पी वेंदा फ्री में पैसा कोन थो वठे। दूध पती चांहि स्पेशल वाह वाह। अचानक मुझे पेट के छा थियो वजनी लगे थो पेट में गुड़ गुड़ भी अचे थी बुढ़े। रमू चाह में छा विचारियो मुझो पेट वजनी थियो पेट में गुड़ गुड़ आ चांहि में त मां कुझु कोन मिलायो गुड़ गुड़ छा जे लाइ आ या तुंहिंजी बदमाशी निकिरे थी वञ होॾे बदमाशी काढ वञी मथां हिते धप कंदो हुजे। यार मोगे के छा थियो अहिड़ो छा खाधो अथसि घड़ी घड़ी वॉशरूम में अच वञ लॻी पई अथसि हे तोखे छा थियो घड़ी अचे थो घड़ी वञे थो। ओ यार होटल ते वियुमि चाह पीतम पोइ उन खां पोइ मूंखे पेट में गुड़ गुड़ पइजी वई मुंहिंजी हालत बुरी थी वई आहे। तॾहिं करे साईं तूं ई मोगो बदमाश सरिया तो चाह जा पैसा न ॾिना हूंदई तॾहिं करे तोसां इहा हालत आहे। हा यार मां ईअं कई मां पैसा कोन भरियमि अॼु खां पोइ मुंहिंजी तौबा सारी मां मोगो बदमाश कोन सॾणींदुमि मोगे जी मार ख़बर न चार।